वो शरण आहे छा? शरण माना आहे सिर ॾियणु। सिर ॾियणु माना जेके कन आहिनि, अखियूं आहिनि, ज़बान आहे, इहा अनात्म पासे को हटाए करे आत्मा जे पासे कोई तोसां ॻाल्हाए थो उबतो, जे तूं उबतो ई जवाब ॾिनो त गुरमुख ऐं मनमुख में तफ़ात कयो। जेकॾहिं तोखे को ॻाल्हाए थो उन जवाब मिठो जवाब ॾे त हू पाण ई शर्मिंदो थी वेंदो। तुही जूं ॻाल्हियूं तुही जा वचन सभु दिल में सीरूं विझन था। सतगुरु बाबा शिव भजन तुझा पल पल पूरा पवन था। किलो किलो चई पे तो खिलायो पया छो नेण रोवन था। सिकम जान्याणियूं निमाणियूं बुढ़ड़ा बार सदंता। हलिया बाबा शिव भजन पुकारे तो के तनु ऐं मनो। हलिया बाबा शिव भजन पुकारे तो के तनु ऐं मनो। पिन्नी तुही जे कीअं था घारियूं चौ तरफ़ वा वीरानी। निंड नेण निमारुसी वई आ पल पल या हैरानी। पिन्नी तुही जे कीअं था घारियूं चौ तरफ़ वा वीरानी। तन्हा दिल आहे तन्हाई सूनियूं सूनियूं राहूं ॾे अची बाबा असांखे सुंदर उहे सिखियाऊं। हलिया बाबा शिव भजन पुकारे तोखे तनो ऐं मनो। हलिया बाबा शिव भजन पुकारे तोखे तनो ऐं मनो। काकभूषण जी कथा ईंदी आहे रामायण में त भूषण भगत हुयो। भक्ति कंदे उनजी सरगण जेका उपासना हुई उहा समाप्त थी वई। त सरगुण माना पंहिंजे इष्ट देव या सतू जे सूरत में फनाई ठाही। छाकाणि सारी दुनिया जेका आहे न कोई ऑब्जेक्ट रखे निशान क्राइस्ट रखंदा आहिनि। हीअं निशान उन अॻितो बीह करे प्रार्थना कंदा आहिनि। असां काई न काई मूर्ति जे अॻितो वेही करे हथ जोड़े आसन लॻाए प्रार्थना कंदा आहियूं। आवाज़ तो गूंजे अॼु बि कननि में यादि तुही जूं सुनहरियूं। जियूं पिया तुंहिंजे कुरिब प्यार में घड़ियूं जा तोसां गुज़रियूं। आवाज़ तो गूंजे अॼु बि कननि में यादि तुही जूं सुनहरियूं। जिया में ता जायूं ॾिनियूं सठो कखु न कोई असां ते। हथु रखी बचेड़नि जे सिर ते सदा ॾिनियूं आसीसूं। हलिया बाबा शिव भजन पुकारे तोखे तनु ऐं मनो।
बाबा शिव भजन पुकारे तोखे तन ऐं मन। हर जहान उन मालिक जी विश्वास की जरूरत है। रुको आहे तस्वीर ही तुझी सा भी कुछ न ॻाल्हाए। लुटी जी वयो गोबिंदिया सब कुछ अची कुछ समझाए। रुको आहे तस्वीर ही तुझी सा भी कुछ न ॻाल्हाए। सृष्टि सारी की न वणे थी कुछ त बाबा ॻाल्हाए। इम्तिहान वठो की न एॾा सहन शक्ति नाहे। हलिया बाबा शिव भजन पुकारे तोखे तन ऐं मन। हलिया बाबा शिव भजन पुकारे तोखे तन ऐं मन। हलिया बाबा शिव भजन पुकारे तोखे तन ऐं मन। हलिया बाबा शिव भजन पुकारे तोखे तन ऐं मन।